सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नमाज मोमिनन जे कल्ब जो करार आहे, नमाज मोमिनन जे कल्ब जो करार आहे। उहे पढ़दा दिल जो मिठे सा प्यार आहे। नमाज मोमिनन जे कल्ब जो करार आहे, नमाज मोमिनन जे कल्ब जो करार आहे। नमाज मोमिनन जे कल्ब जो करार आहे, नमाज मोमिनन जे कल्ब जो